शिकारपुर खां रिपोर्टर फ़कीर कमालदीन मक्सी जी रिपोर्ट। शिकारपुर के काज़ी हबीबुल्ला हाई स्कूल के पुठियां रहंदड़ सरकारी मुलाजिम रहीम बख्श खुआरो साफ़िन सां ॻाल्हाईंदे शिकायत कंदे चयो आहे त हाई स्कूल की बिल्डिंग में पानी जो निकाल बाहर नथो निकिरे ऐं हाई स्कूल के पुठियां मुंहिंजो घर आहे। हाई स्कूल मां जेको पानी अचे थो उन पानी मुझे घर की दीवार समेत घर के वॾो नुक़सान ॾिनो आहे। मुंहिंजो घर कहिड़े वक्त भी किरी सघे थो। मां अहिड़ी शिकायत MPA मुमताज़ अहमद शेख ऐं DC शिकारपुर के कई। तैं एजुकेशन वर्क्स बिल्डिंग शिकारपुर के इंजीनियर गुरमक के हिदायत कई। इंजीनियर साहब मूं सां गॾिजी अची जाइ जो मुआइनो कयो पर नज़रअंदाज करे छॾियो आहे। हिन वक्त मुंहिंजी जाइ जो 10 खां 15 लख जो नुक़सान थियो आहे। जीअं त हाणे मुंहिंजो मुतालबो आहे त पानी जो निकाल करण जी लाइ कोशिश वरती वञे। मसलो इहो आहे त स्कूल जी बाउंड्री आहे ऐं जेको दीवार सॼी दीवार टुटी पई आहे। मां एप्लीकेशन भी कई DC साहब के असिस्टेंट जज के भी सेक्रेटरी के भी त बाबा मुंहिंजो मसलो हल कयो। मुंहिंजे घर में अंदरि पानी थो अचे आयरन मां मसलो हल न थियो। मां इम्तियाज़ साहब खे गॾु कयो। असां इम्तियाज़ साहब वोटर आहियूं। इम्तियाज़ साहब जेको आहे त उन DO साहब खे जो हुन जो माण्हू आयो उन्हनि जो असां मसलो हल था करायूं। दीवार भी ठारायूं था निकाल भी कढायूं था पर असांजी थियो कुझु बि न। मां गुरमुख इंजीनियर आहे उन ॾे बि वियुमि। उन ॾे DC साहब जे PA फ़ोन कई उहो मूंसां गॾु आयो। उनखे मां ॾेखारियो बाबा दीवार टुटी वई आहे अंदरि पानी थो अचे ऐं हिन जो निकाल भी न आहे। उनजो असां मसलो हल था करायूं सभु ठारायूं था दीवार भी ठारायूं था निकाल भी कढायूं था पर अफ़सोस हिन महिल थियो कुझु बि न आहे। मां नंढिड़ो मुलाज़िम आहे। मुंहिंजो नुक़सानु थी थो वञे थो 10-15 लख जो मुंहिंजे घर जो नुक़सानु थी चुको आहे। मथे कमरा भी टुटी विया आहिनि। मुंहिंजी दीवार सॼी टुटी वई आहे। इलाही मुंहिंजो नुक़सानु थिए थो। मज़ीद महिरबानी करे मां इंतिज़ामिया खे इम्तियाज़ साहब खे अर्ज़ु थो कयां त मुंहिंजो इहो मसलो हल कराए ॾे। साईं जी महिरबानी थिए जी। हिन वक्त मुझे इहो मुतालबो आहे त हे मज़ीद मुंहिंजो नुक़सान खां मूंखे बचाए ॾियो ऐं जेको अंदरि पानी वञे थो हिन जो निकाल ई न आहे। साईं हेॾा करोड़नि रुपयनि जा किला था ठहनि पर हिन जो निकाल कोई बि न आहे। इहो सॼो पानी मुंहिंजे अंदरि घर में थो वञे अंदरों। हे ॾिसो था सॼी दीवार बि डैमेज थी वई आहे। इहो सॼो पानी अंदरि मुंहिंजे घर में वञे थो। महिरबानी करे मूंखे मुंहिंजो मसलो हल कराए ॾियो।